जी नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था काज़ी अहमद खां GM राहुअ जे रिपोर्ट मूजिब काज़ी अहमद में मज़दूरनि जे आलिमी दिहाड़े ते शिकागो जे शहीदनि खे भेटा पेश करण लाइ तामीराती मज़दूर यूनियन पारां जमाल शाह रोड खां तालका प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में शरीक मज़दूरनि पोरियतनि जे हक़नि लाइ नारेबाज़ी कंदा रहिया वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते मज़दूर अॻुवाण बाबू भाई खलजी, नूरदीन कादरी, मीर हज़ार जतोई, जान मोहम्मद कलियार, उस्ताद रजिब कोरी, मोहम्मद सैफल ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो त असां शिकागो जे शहीदनि खे सुर्ख़ सलाम पेश करियूं था। हिननि चयो त मज़दूरनि खे पंहिंजा जाइज़ हक़ नथा मिलनि। मज़दूरनि जे दिहाड़ी घटि हुजण करे मज़दूर पोरियत हिन महांगाई जे दौर में सख़्तु परेशान हाल आहिनि। मज़दूर अॼु बि फाका कशी ते मजबूर आहिनि। हिननि चयो त शिकागो जे शहीदनि पंहिंजे हक़नि जे लाइ ज़िंदगियूं क़ुर्बानियूं ॾेई सुरमाएदारनि खां हक़ छिनी वरिता। अॼु जे दौर में सुरमाएदार मज़दूरनि जा हक़ खाई रहिया आहिनि। हिननि हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त मज़दूरनि जे मज़दूरी वधाई वञे ऐं मज़दूरनि खे पंहिंजा जाइज़ हक़ ॾिना वञनि। जॾहिं त बाद में नूरानी शादी हाल जमाल शाह रोड खां तालका प्रेस क्लब काज़ी अहमद ताईं रैली कढी वई। रैली मुख़्तलिफ़ रस्तनि तां थींदे वापसि नूरानी शादी हाल पहुती, जिते रैली में शरीक माण्हुनि खे लंगर खारायो वियो ऐं एडमोर पेट्रोल पंप खां तालका प्रेस क्लब काज़ी अहमद ताईं रैली कढी वई। उन मौक़े ते अब्दुल रशीद कोसो, ख़ालिद हुसैन सोलंगी, फैज़ केरियो, मुनीर अहमद राहू ऐं ॿियनि ख़िताब कयो ऐं शिकागो जे शहीदनि खे सुर्ख़ सलाम पेश कयो वियो।